अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान SOPs जे तहत 20 मई खां 31 मई ताईं 20 ट्रेनूं हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी। रेलवे वारे वज़ीर शेख रशीद चयो आहे त 1 जून ताईं हालतूं बहितर थी वयूं त वधीक रेलगाॾियूं बि हलायूं वेंदियूं। ट्रेनूं हलाइण वारे फ़ैसिले ते कंहिं बि सूबे खे इख़्तिलाफ़ात न आहिनि। सुप्रीम कोर्ट समूरे मुल्क में कारोबार खोलण जो हुकुम ॾेई छॾियो। समूरे मुल्क में पूरो हफ़्तो कारोबार खोलण जो हुकुम। शॉपिंग मॉल बि खुलियल रहण जो हुकुम। चीफ जस्टिस चयो आहे त किरोना एतिरी ख़तरनाक न आहे जेतिरी रक़म ख़र्च कई पई वञे। किरोना मरीज़नि ते सही नमूने रक़म ख़र्च थिए हा त हर मरीज़ करोड़पति बणिजी वञे हा। छा छंछर ऐं आचर ते सिज ओलह खां उभरंदो आहे या वरी किरोना हुकूमत सां वाइदो कयो आहे त छंछर ऐं आचर ते न ईंदो। अवां दुकान बंदि करे छॾींदा त दुकानदार किरोना बदिरां बुख विघे मरी वेंदा। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।